नाज़रीन, ॾखण शहर जे सुजाण धुरिन जे काविशन ऐं डीसी शिकारपुर काशिफ नबी खोड़ो जे सहकार सां हायर सेकेंडरी स्कूल में पब्लिक लाइब्रेरी जो बुनियाद रखियो वियो। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे शकील धारेजो। ॾखण शहर जे सुजाग धुरिन जी काविशन ऐं डीसी शिकारपुर काशिफ नबी खोड़ो जे सहकार सां ॾखण जी हायर सेकेंडरी स्कूल में पब्लिक लाइब्रेरी जो बुनियाद रखियो वियो आहे, जंहिंमें पहिरें ॾींहुं शहर जे नौजवाननि किताबनि जो मुतालो कयो, जॾहिं त इलाइक़े में लाइब्रेरी बाबति आगाही मुहिम हलाइण तहत जे नाले वारे कानूनदान शाहिद हुसैन सूमरो ऐं नौजवान इताद जे अॻवाननि जी निगरानी हेठि सिविल सोसाइटी ऐं इलाइक़े जे मौजूदीन जी गॾिजाणी तक़रीब रखी वई। तक़रीब में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे मौजूद शख़्सियतुनि, नौजवान ऐं ॿियनि सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि शिरकत कई। हिते हायर सेकेंडरी स्कूल ॾखण में जॾहिं पहुतासीं त हिते असांखे पंहिंजो हिकु ॿ ॾाढियूं सूटेबल जॻहियूं नज़र आयूं जंहिंखे असां रीडिंग हॉल में या लाइब्रेरी में कन्वर्ट करे सघूं था। सो उन में हिकिड़े गॾियल क़िस्म जो प्रोग्राम थींदो जंहिंमें सरकार तरफ़ां ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां बि इनिशिएटिव उहे वठंदा। हिन में काफ़ी शयूं सरकार प्रोवाइड कंदी। ॾखण शहर में हिन जो लाइब्रेरी जो फर्स्ट टाइम इफ़्तिताह थिए थो ऐं उन जे लाइ असां शुक्रगुज़ार आहियूं डीसी शिकारपुर काशिफ नबी खोड़ो साहब जन जा, जिन जी भरपूर कोशिश ऐं काविशन सां हिकिड़ी बिल्डिंग जो हिकिड़ो हिसो पब्लिक लाइब्रेरी जे लाइ ॾिनो वियो आहे। ऐं डीसी साहब जी हूअं बि ॿियनि मामलातनि में बि तमामु अहम किरदारु आहे, पर तइलीम जे लाइ जेको डिस्ट्रिक्ट शिकारपुर में हू कनि था उहो तमामु हिकिड़ो साराह जोॻो अमल आहे। ऐं हिते ॾखण शहर में तमामु ज़रूरत हुई, छो जो हिते का अहिड़ी का लाइब्रेरी न हुई जंहिंमें हितां जा जेके स्टूडेंट्स आहिनि उहो पढ़ी सघनि। लाइब्रेरी त माशाल्लाह हिकिड़ो कमु बुनियादु रखियो वियो आहे। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं सभु गॾिजी सॼी त हिनखे बहितरीअ तरफ़ खणी हलूं। जेका शार्टेज हूंदी, जे फर्नीचर आहे, अगरि गवर्नमेंट को मिलियो त बि ठीकु आहे, न मिलियो त असां पंहिंजे माना जेको आहे त बिहाफ ते जेको पंहिंजो हूंदो असां ज़ाती पंहिंजे ख़र्चनि तो बि ॾेई करे इंशाल्लाह तव्हांखे तयारु करे ॾींदासीं। असां अपील कंदासीं डीसी साहब खे ऐं स्पीकर सिंध असेंबली आगा सराज खान दुरानी साहब खे त लाइब्रेरीअ सां जेके रिक्वायरमेंट्स शयूं आहिनि असांखे उहे बि प्रोवाइड कयूं ॾिनियूं वञनि। असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त जेके बि सिंध में या जेके पसमंदगी वारा इलाइक़ा आहिनि पोइ पियल आहिनि, उन्हनि शयुनि में अहिड़ो जेको आहे त लाइब्रेरियूं क़ाइमु करे सिंध जे स्टूडेंट खे प्रोमोट कयो वञे। अमां तक़रीब में शरीक महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु हो त ॾखण शहर में लाइब्रेरीअ जो बुनियादु रखण ते डीसी शिकारपुर काशिफ नबी खोड़ो जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं शहर जे नौजवाननि जे रोशन मुस्तक़बिल जी ज़रूरत खे पूरो कयो आहे। उन मौक़े ते नौजवाननि ऐं सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि सिंध हुकूमत तालीम खाते जे वज़ीर तोड़े तक जे चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई आहे त लाइब्रेरीअ में सहूलियतूं मुहैया करे ॾिनियूं वञनि। शकील धारेजो, आवाज़ टीवी न्यूज़ ॾखण।